बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मां आहियां अकमल नाले जो। साथियों, अॼु असां जेके इंटरनेट ते सोशल मीडिया जा मुख़्तलिफ़ अकाउंट इस्तेमालु थींदा आहिनि उन्हनि जी मालूमाती सिलसिले ते गुफ़्तगू कंदासीं त उहे सोशल मीडिया जा अकाउंट कहिड़े साल में ईजाद कया विया हुया, कॾहिं दरियाफ़्त थिया हुया ऐं उन्हनि जो बुनियादु रखंदड़ जेके अज़ीम शख़्सियतूं आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि। सभ खां पहिरियों त असां स्काइप जे बारे में डिस्कस कंदासीं। स्काइप जेका कॉलिंग सिस्टम हूंदी आहे, जेका वीडियो कॉल जे ज़रिए इंटरनेट ते मुख़्तलिफ़ माण्हुनि खे हिक ॿिए सां कनेक्ट करे थी, इहा स्काइप 2003 में इंट्रोड्यूस थी हुई ऐं उनजो जेको बानी आहे उहो आहे प्रीत कैसेलियो, जंहिंजी तस्वीर तव्हांजे साम्हूं आहे ऐं हीअ स्काइप जो उहो आइकन आहे जेको उन जे इस्तेमाल में अचे थो पियो। साथियों, अॼुकल्ह फेसबुक जी दुनिया तमामु घणी तरक़ी करे वई आहे। शायदि ई को अहिड़ो इंसानु हुजे जेको फेसबुक सां कनेक्ट न हुजे। फेसबुक खे इस्तेमालु कंदड़ में पढ़ियल लिखियल इंसान बि अचनि था ऐं उहे माण्हू जेके अनपढ़िया आहिनि उहे बि फेसबुक खे मुख़्तलिफ़ शयुनि जे लाइ इस्तेमालु कनि था। हाणे फेसबुक जो जेको सोशल मीडिया अकाउंट आहे इहो 2004 में इंट्रोड्यूस कयो वियो हुयो, डिस्कवर थियो हुयो ऐं उनजो जेको बानी आहे उहो आहे मार्क ज़करबर्ग, जंहिंजी हीअ तस्वीर तव्हांजे साम्हूं आहे। साथियों, सोशल मीडिया जे अकाउंटनि में हिकिड़ो ॿियो अहम अकाउंट जेके ट्विटर जो अकाउंट चवनि था पिया, उहो बि सोशल मीडिया जो हिकु बहितरीनु अकाउंट आहे ऐं ट्विटर जो अकाउंट जेको आहे 2006 में दरियाफ़्त थियो हुयो, 2006 में मुतारिफ़ थियो हुयो ऐं इन जो जेको बानी आहे उहो आहे जेक डॉर्सी। ही ट्विटर जो आइकन स्लोगन आहे या आइकन शिकिल आहे, आइकन तस्वीर आहे ऐं उन सां गॾु ही जेक डॉर्सी जी तस्वीर आहे। व्हाट्सएप जेको मोबाइल सिस्टम में हिकिड़ो कॉलिंग सिस्टम आहे जंहिं ज़रिए वीडियोज़ ऐं पिक्चर्स पिणु शेयर थियनि थियूं पयूं, इहो व्हाट्सएप जो अकाउंट 2009 में मुतारिफ़ थियो हुयो ऐं इन जी बुनियादु रखंदड़ जिन अज़ीम शख़्स ते लक़ब मिले थो पियो उहो आहे जेन कॉम, जंहिंखे असां फाउंडर ऑफ व्हाट्सएप सॾियूं था पिया। ॾाढे व्हाट्सएप खां पोइ इंस्टाग्राम जो ज़िक्र करण बि इंतिहाई अहम आहे असांजे लाइ। इंस्टाग्राम 2010 में मुतारिफ़ थियो हुयो ऐं इन जो बानी आहे केविन सेस्ट्रॉम, जंहिंखे असां इंस्टाग्राम जे बुनियादु रखंदड़ जो तख़ल्लुस ॾींदा आहियूं। विकीपीडिया मालूमाती वेबसाइट जिते असां दुनिया जे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते तमामु तहक़ीक़ी लेवल ते मकालमा ॻोल्हींदा आहियूं, आर्टिकल ॻोल्हींदा आहियूं या मालूमात ॻोल्हींदा आहियूं। इहो विकीपीडिया जो अकाउंट 2001 में मुतारिफ़ करायो वियो हुयो ऐं इन जो बुनियादु रखंदड़ या इन जो जेको ओनर आहे, फाउंडर आहे, उहो आहे जिमी वेल्स। साथियों, गूगल हिकु अहिड़ी वेबसाइट आहे जिन ते असां पिणु दुनिया जी काई बि शइ, उहा तस्वीरूं हुजे, मूवी सां रिलेटेड हुजे, मालूमाती सिलसिले सां रिलेटेड हुजे या कंहिं बि सब्जेक्ट जी काई बि मालूमात हुजे, उहा जेकॾहिं असां ॻोल्हणु चाहियूं था त गूगल जो इस्तेमालु असांजे लाइ तमामु ज़रूरी हूंदो आहे। गूगल 1998 में मुतारिफ़ कराई वई हुई ऐं इन जा जेके बुनियादु रखंदड़ आहिनि या जेके ओनर आहिनि उहे आहे लैरी पेज ऐं सर्गी ब्रिन, जेके तव्हांजे साम्हूं मौजूदु आहिनि। ही गूगल जा मालिक आहिनि, गूगल वेबसाइट जा, जेका असां इंटरनेट ते इस्तेमालु कयूं था। साथियों, यूट्यूब हिकिड़ी अहिड़ी वेबसाइट आहे जिते असां मुख़्तलिफ़ वीडियोज़, मुख़्तलिफ़ मूवीज़ या मुख़्तलिफ़ क़िस्म जूं वीडियोज़ वारियूं शयूं ॾिसूं था पिया ऐं अॼुकल्ह नौजवाननि जे लाइ यूट्यूब ते कमाई जो सिलसिलो शुरू थियो आहे, जेके मुख़्तलिफ़ चैनल डेवलप करे उहे पंहिंजी वीडियोज़ उन ते शेयर कंदा आहिनि, जंहिंमें हीअ वीडियो बि तव्हां यूट्यूब जे ज़रिए तव्हां ॾिसी रहिया आहियो। यूट्यूब 2005 में मुतारिफ़ कराई वई हुई ऐं इन जो बुनियादु रखंदड़ जेको आहे उहो आहे जावेद करीम। याहू जेका हिकु ईमेल अकाउंट हिकिड़ी वेबसाइट आहे, इहा 1994 में मुतारिफ़ कराई वई हुई ऐं इन जो जेको बानी आहे उहो आहे जेरी येंग। इंटरनेट जी दुनिया में ख़तो किताबत जो कमु असां ईमेल जे ज़रिए कंदा आहियूं, जंहिंखे असां इलेक्ट्रॉनिक मेल पिणु चऊं था पिया। इहा ईमेल 1971 में मुतारिफ़ कराई वई हुई ऐं इन जो जेको बुनियादु रखंदड़ आहे या मालिक आहे उहो आहे सबीर भटिया। साथियों, सबीर भटिया जी हिकिड़ी ॿी बि अहम इजाद आहे या ॿी बि हिकिड़ी अहम खोजना आहे या अहम हिकिड़ी तहक़ीक़ आहे, जंहिंखे असां हॉटमेल जे नाले सां सॾियूं था। ईमेल जी दुनिया में हिकु हॉटमेल जो जेको तारुफ़ आहे उनजो तालुक़ु पिणु सबीर भटिया सां थिए थो पियो। उनजो मालिक पिणु सबीर भटिया आहे, जंहिंखे मुतारिफ़ करायो वियो 2012 में।
साथियो हाटमेल खां पोइ स्नैपचैट जिते मुख़्तलिफ़ नौजवान जेके आहिनि ऐं इवन वॾा बुज़ुर्ग जेके आहिनि हिक ॿिए सां मैसेज चैट जे ज़रिए या मुख़्तलिफ़ गुफ़्तगू जे ज़रिए जेके हिक ॿिए सां गुफ़्तगू कनि था पिया नेट जे ज़रिए उनखे असां स्नैपचैट जो अकाउंट चवनि था पिया। इहो स्नैपचैट जो अकाउंट 2011 में मुतारफ़ करायो वियो हुयो ऐं इन जो जेको ओनर या फाउंडर आहे उहो आहे इवेन स्पीगल। साथियो ही हुआ चंद सोशल मीडिया जा उहे अकाउंट जेके अॼुकल्ह तमामु घणे इस्तेमाल में आहिनि ऐं ख़ासि तौर ते CSS जे इम्तिहाननि में इन्हनि जे बारे में अक्सर सुवाल ईंदा आया आहिनि त कहिड़ी शइ सोशल मीडिया जी कहिड़े साल में ईजाद कई वई हुई ऐं उनजो मालिक या ईजाद कंदड़ केरु आहे। उमेदु आहे त हीउ टॉपिक तव्हांखे तमामु घणो दिलचस्प लॻो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे ही सिंधी में मुख़्तलिफ़ वीडियोज़ पसंदि आहिनि त मुंहिंजे चैनल नाले जो हाकिम खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो त जीअं ईंदड़ नवां वीडियोज़ बि तव्हांखे वक़्त ते मिलंदा रहनि। नेक्स्ट वीडियो ताईं जे लाइ मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।